इंशाल्लाह तो किताब ॾेखार जंहिंमें इन बलगल औलाद जो चौथो बंदो हज़रत शेख सादिक़ रसूलुल्लाह पाण ॿुधायो हुयो। अदा हाणे मां ॻाल्हि तव्हांखे शुरू में चयो नात जेका आहे जॾहिं नात तव्हां असां चवंदा आहियूं सवाब आहे या न आहे त नात रसूलुल्लाह जे हुकुम ते हज़रत हसन बिन साबित रज़ियल्लाहु ताला अन्हु पढ़ी ॿुधाई या नात पढ़ण बि सुन्नत बणिजी वई। नात ॿुधण वर ख़ुदि रसूलुल्लाह बि ॿुधी उहा नात ॿुधण बि सुन्नत थी वई। रसूलुल्लाह जी हदीस पाका पाण फरमाईंदा त जंहिं मां मोहम्मद करीम जी सुन्नत जियारी अहिड़े वक़्त में जो फतनो हुजे उन वक़्त में जॾहिं तव्हां उहा हिकिड़ी सुन्नत जियारींदो अल्लाह से तव्हांखे 100 शहीदनि जो सवाब अदा फरमाईंदो। तो हाणे जॾहिं नात हले थी हिते पाण प्रोग्राम वेठा रसूलुल्लाह जी नात वेठा पिया पढ़ूं ऐं ॿुधो त पोइ लाज़मी हीअ पंहिंजी इहा महफ़िल बाबरकत आहे या न आहे? भला असां ई तव्हां की नात चवंदा आहियूं? सुभान अल्लाह। मां रुगो हिकिड़ो बंदर ॿुधाईंदो मां जे वधीक दोस्तनि खे यादि हूंदो पाण पिया ॿुधायो कि मां वधीक कोन ॿुधाईंदो। तव्हां इहे सम्झदार हज़रत हसन छा चयो? हज़रत हसन फरमायो हो व अहसन मिनकल लम तर कत आइनी या रसूलुल्लाह तो जो सोणो मुझे अख ॾिठो ई ना ईअं न पर असां छा चऊं मुझो मुस्तफा पाक पधरो लखन में मुझो मुस्तफा पाक पधरो लखन में जिए गुल गुलाबी असुहणो गुलन में जिए गुल गुलाबी असुहणो गुलन में। बाबा गुल चवंदा हुया गुल खां त वधीक का सोनी का शइ आहे ई कोन। मौलवी साहब हिते छटिया में मां तव्हां सभिनी खे झलींदुसि ॿुधी थिजो महिरबानी कयो इन ॻाल्हि ते अमल कयो ऐं ज़रूरु कयो। उहो इहो आहे त अक्सर करे इस्तिक़बाल में गुल छटियो था इहे न कंदा कयो इन जे करे इन्हनि जी निस्बत रसूलुल्लाह सां आहे। इन्हनि खे जेका ख़ुशबू मिलियल आहे न उहा बि सम्झो त रसूलुल्लाह जे पघर मुबारक मां ॾिनल आहे। रसूलुल्लाह जे उन सुवारी जे पघर मां हिननि खे इहा मिलियल आहे। इन जो अदब कंदो इन शइ जो अदब कंदो इंशाअल्लाह अल्लाह हिन जे सदके तव्हांजा बेड़ा पार फरमाईंदो। असां गुनहगार माण्हू आहियूं असां ऐबदार हुजे तव्हां असांजा ऐब ॿुधो त हिते वेहण जा लाइक़ ई असां कोन्हियूं त तंहिंजे करे महिरबानी इन्हनि शइ जो ख़्यालु कंदा कयो। आलमनि सभिनी खे बि गुज़ारिश इहा आहे इन शइ खां रोकींदा कयो झलींदा कयो त तव्हांखे गुल हा एतिरो तव्हांखे इख़्तियार आहे पारायण तव्हांखे पर सुकल पारायण तव्हां पुछियल पाराईंदा आहिनि वरी हिते असांखे निशान वठिजी वेंदा हेॾो खणी ईंदा पुछियल पुछियल सिधो हिन जॻह ते ॻाढ़ा ॻाढ़ा निशान। तो महिरबानी करो अवाम खे चवण पियो आहे त सुकल जो क़ाइदो हुजे थोरो सुकल हुजे पाणी में पुछल न सभु जोड़ा न कंदा सॼो अरे सुकल ऐं पुछल तव्हां ॿिए पासे ख़्यालु त तव्हांजो न लियो हल महिरबानी करे सम्झायो तो बहरहाल तो उहो महिरबानी करे इन्हनि शयुनि जो ख़्यालु करणु हाणे पढ़ो सलात अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ने इकराम अल्लाह से पंहिंजे महबूब किबरिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तारीफ़ में फरमायो इन्ना अअतैनाकल कौसर ओ मिठड़ा मोहम्मद करीम असां तोखे कौसर अता फरमायो आहे वसल्लि लिरब्बिका वन्हर वो तू अल्लाह जी इबादत फरमा इन ला कुर्बानी कर इन्ना शानिअका हुवल अबतर बेशक तो जो दुश्मन बेनस्लो ऐं हमेशा हमेशा खत्म थियण वारो सुभान अल्लाह। हाणे हिन में अल्लाह से फरमाए थो इन्ना अअतैनाकल कौसर इन्ना अअतैनाका ओ मुंहिंजा मौला असां तोखे ॾिनो छा अल कौसर माना कौसर तोखे अता फरमायो छा अता फरमायो आहे। हाणे कौसर छा आहे? कौसर जूं मानाऊं हज़ारे हिकिड़ी माना कौसर जी न आहे पर तव्हांखे सम्झाइण लाइ थोरी बस माना हिकिड़ी माना कौसर माना घणाई छा घणाई कंहिं शइ में घणाई और वो केड़ी केड़ी शे में अल्लाह से पांजे महबूब के घणाई दी है सब जो सुभान अल्लाह ने फरमायो इन्ना आतैना कल कौसर या रसूलुल्लाह या हबीबल्लाह सा तो के घणाई अता फरमाया या घणाई केड़िया या रसूलुल्लाह तुझे शान में अल्लाह से घणाई अता फरमाया बिन जो शान जी का हद है पर मिठड़ा मोहम्मद करीम तुझे शान जी का हद है
या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह बिन जे नबूवत जे दलील अल्लाह से उनके मौजज़ा अता फरमाया या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह बिन जा मौजज़ा 1 2 3 4 5 6 7 8 9 मौजज़े जे नबूवत जे ला अल्लाह से उनके मौजज़ा अता फरमाया या रसूल अल्लाह जमल तुझो वारो आयो त तादाद जी गाल आई कोन तो के सब पाप अल्लाह से मौजज़ो बनाए करे मोकिलियो आहे सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे पीर नारे विलायत क़यामत थी क़यामत जब क़यामत थी ना क़यामत के अंदर अल्लाह से हिसाब किताब थींदो दुआ कयो अल्लाह से इन हिसाब किताब का असा के महफूज फरमाए नबी से फरमाइंदा पान फरमाइंदा था अल्लाह मुझे मता ही मेहरबानी फरमाइया जो अल्लाह से मुझी उम्मत मां 70,000 एड़ा मानू जेके बगैर हिसाब किताब जे अल्लाह से उनके जन्नत में दाखिल फरमाइंदो उन्होंने कदे भी कहे बे ते न भाड़ियो हुंदो सिर्फ अल्लाह रब्बुल इज्जत जे मथा उन्होंने भाड़ियो अबू बकर सिद्दीक़ को फरमाया या रसूल थोड़ा चाहे न थोड़ा न 70,000 थोड़ा इन ताजे खोसकी वाले इलाके में एतरा ने के इन्हनि जी आबादी आ वधीक हुननि साहबन के खबर ही त अल्लाह से जन्नत अल्लाह से दुनिया ई उक़बा सब कुछ रसूलुल्लाह जे हवाले करे छड़ी आ न त भला अल्लाह जो चवण जो गाल खत्म थी वेन बस हाणे पैगाम रसूलुल्लाह जो तने करे एतरी गाल थोड़ा पर न साहबन के खबर आ इन में वाधारो करे सके तो त आमना जो लाल करे सके तो या रसूलुल्लाह या हबीब अल्लाह ये तो तमाम थोड़ा जेके 70,000 बगैर हिसाब किताब जे जन्नत में वजन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा ओ मुझा साहब जेके तवा ई ता जो त भला उन 70,000 माण्हुनि मां हिक पाण सां गॾु ॿिया 70,000 जन्नत में वठी वेंदो अब हाणे घणा थिया ले तव्हांजे पासे सारियूं ॿारियूं नथियूं हलनि कोन हिसाब किताब में सियाणा हूंदव न माण्हू हूं सियाणो हुजे न हुजे सिंधी में चवणी आहे जंहिंजे घर में 4 दाणा तंहिंजा चरिया बि सियाणा हू पाण त सियाणा आहियूं कोन पर भला अॼुकल्ह फसल बसल लथा हूंदा पोइ तंहिंजे करे ओला अखियुनि तो लथंदो ॾिसंदो बाबो 70,000 के जे 70,000 सां ज़रब ॾींदे त तोखे पाण ई जवाब मिलंदो त केतिरा रसूलुल्लाह जा उम्मती बग़ैर हिसाब किताब जे जन्नत में वेंदा मां हदीस ताके बी पे बुधाई तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा त जॾहिं जो क़यामत थींदी त क़यामत जे ॾियारे ते अल्लाह रब्बुल इज्जत उन्हनि जन्नतनि खे जॾहिं सफ़ुनि में बीहारींदो त सफ़ुनि ठाहे बीहो सफ़ुनि ठाहिण खां बाद में तव्हांखे जन्नत में हलणो आहे उन टाइम ते उन्हनि जन्नतनि जूं सफ़ूं हूंदियूं 120 घणियूं हूंदियूं 120 सफ़ूं हूंदियूं उन 120 सफ़ुनि मंझां मां मोहम्मद करीम जूं सफ़ूं हूंदियूं 80 बकाया ॿिन्हिनि जूं हूंदियूं 40 सफ़ूं या रसूलुल्लाह उन जी प्लेट घणी हूंदी सुभान अल्लाह रसूलुल्लाह फरमाईंदा हुनजी इब्तिदा ओलह जे सिज उभरण वारी जगह ते हूंदी इंतहा हुनजी सिज लहण वारी जगह ते हिकिड़ी उन में ईंदा 15-20 माण्हू ईंदा उन घणा ईंदा हा हिक में करोड़े माण्हू हिक सिर्फ में चाहींदा 1-2 करोड़ में तव्हां करोड़ हीअं आम तरीक़े सां मां तव्हांजी ॻाल्हि सम्झायां हे जेके पढ़ियल लिखियल माण्हू जेके मैथामेटिक्स ॼाणनि था उन्हनि जे हिसाब सां त तव्हां हिकिड़ो इंसान जेको आम वेठो आहे नी वेहे थो त इहो घणी थो जाइ संभाले त हुननि जो चवणु आहे त इहो घटि में घटि 2.25 फुट जाइ वालारींदो आहे हिकिड़ो माण्हू पर जॾहिं बीहंदो आहे तव्हां सफ़ में बीहो मस्जिद में जेकॾहिं अचो था उते बीहंदो तव्हांखे उते पसंदि हितां जो टोटल हिक ॿिए जा एतिरो बीहण ॿिए जे बीहण जे ॿिनि जे विच ते टोटल 3.5 फुट जो फ़ासिलो हूंदो आहे इहो हिकिड़ो माप जो तरीक़ो आहे पर हाणे पहिरें त इहो मापियो त ओलो ई ओभर आहिनि पर इहो मापियो जे आहिनि घणो पोइ इन में तव्हां जॾहिं अंदाज़ो लॻो त हिक सफ़े जे दर करोड़ हा इंसान मौजूद हूंदा अदा जेको रसूलुल्लाह खे अल्लाह फरो इन्ना अतैना कल कौसर मुझा महबूब मां तोखे कौसर अता फरमाया मन घणाई कहिड़ी घणाई था त ॿियनि नबियनि जूं उम्मतूं जन्नत में थोरियूं ईंदियूं मिठड़ा मोहम्मद करीम तुंहिंजी तमामु घणी उम्मत जन्नत में वेंदी सुभान अल्लाह सलात अल्लाहुम्मा
सल्ले अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद वाला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। तव्हां ही असां आहियूं गुनहगार, तव्हां असांजो हाल कोन्हे। ॿियनि नबियनि जो उम्मतूं हुयूं, उन्हनि जो कयो त हिकु अधु गुनाह कयो त अलाह से जे करे उनजी उम्मतुनि खे तबाह करे छॾियो, अलाह से मथां अज़ाब नाज़िल कया। पर तव्हां असां में कम बि सभु उहे, चोरियूं बि सभु पाण में उहे, ठगियूं बि सभु उन्हनि अॻियनि उम्मतुनि वारियूं, पर उन खां पोइ बि बचाव आहे त कंहिंजे करे रसूल जे करे। इहा आया न आहे, रुगो बचाव जी ॻाल्हि न आहे, पर बचाव सां गॾोगॾु वरी पाण खे वरी फ़ाइदो बि तमामु घणो आहे। कीअं उहा फ़ाइदो ॿुधायांव। वर रसूलुल्लाह जी ॿी हदीस सुभान अल्लाह। नबी से फरमाइनि था हिकिड़ी उम्मत खे अल्लाह से अमल जो चयो, कम जो चयो, पर अल्लाह उन्हनि खे चयो त कमु कयो सुबुह खां ज़ुहर ताईं। केसि ताईं कयो? सुबुह खां ज़ुहर ताईं। छा ताईं? सुबुह खां ज़ुहर नमाज़ ॿुधल अथव? हाँ, बेपरी ज़ुहर पढ़ंदा हूंदो त पतो हो। अदा ई आया न आहे, जेको माण्हू पढ़ंदो हुनखे पतो बि हूंदो। बहरहाल रसूल फरमाइनि था त उन उम्मत